हमला सां जो एहतजाज खास तौर ते कोरंगी जे अंदर साफ़ इनके कलम धड़नि खे जेको टारगेट कयो थो वञे। हितां जी जेकी पुलिस आहे, जेकी इंतज़ामिया आहे, उहा ॾोहारियुनि सां गिराइम कदनि सां मुलवस आहे। साफ़ इनके बिल्कुलु तहफ़्फ़ुज़ कान थो मिले। कुझु ॾींहं पहिरियां तारिक आराइन ते तेज़ाब जो हमलो कयो वियो, उनखे शदीद ज़ख़्मी कयो वियो, उनखे मारण जी साज़िश कई वई। उन खां पहिरियां ई केतिरा हमला साफ़ इन ते थिया आहिनि। वरी कुझु ॾींहं पहिरियां फिदा हुसैन जमाली जे घर ते का करे उनजी कार गाॾी जेका चोरी करे विया। कोरंगी जी पुलिस बिल्कुलु गहरी निंड में सुतल आहे। हितां जो SSP उहो ॾोहारियुनि सां मिलियल आहे। हिन वक़्त ताईं का बि अहिड़ी कार्रवाई न आहे थी सघी जंहिंमें असां साफ़ इन खे पुलिस मुतमिन करे सघे। असांखे मुतमिन करे त असीं कार्रवाई कई आहे, उहा का बि अहिड़ी कार्रवाई नथी ॾेखारी वञे। असांखे साफ़ इन खे बिल्कुलु तहफ़्फ़ुज़ नथो ॾिनो वञे। ख़ासि तौर ते सिंध पुलिस ॾोहारियुनि सां जेको आहे गॾु फिट बीठल आहे, जंहिंजे करे असांजे मथां क़ातिलाना हमला कया था वञनि, जंहिंजे करे असांखे टारगेट कयो थो वञे। असांजे घरनि ते जेको का करे असांजी चोरियूं करायूं थियूं वञनि। इहा हिकु वॾी साज़िश आहे। इन करे हीअ असां मुतालबो कयूं था त साफ़ इन खे ख़ासि तौर ते कोरंगी जे साफ़ इन खे जेको आहे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। आपका मुजाहरा सारा फेल हो जाएगा, क्या फायदा? आप पीछे